ईंदो तूं यादि कंदे वारे वींदासे जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वींदासे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जाम शोरो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मशहूर नाले वारे रागी मास्टर मंज़ूर जी नाई वरसी संदसि शागिर्द नौजवान फनकार दानिश मंज़ूर पारां लम्स कॉलोनी जाम शोरो में सादगी सां मल्हाई वई है, जंहिंमें समाजी अॻवान NB खोसो, शेख अब्दुल्ला कोहिस्तानी, रब नवाज़ अबड़ो, वकार अब्बासी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई है। वरसी तक़रीब में मास्टर मंज़ूर जी फनी दौरे खे साराईंदे खेसि भेटा पेश कंदे संदसि मुग़फ़िरत लाइ दुआ पिणु घुरी वई ऐं मुतालबो कयो वियो त मास्टर मंज़ूर जे कातिलनि ऐं सहूलतकारनि खे वाक़ो करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।